न्यू सईदाबाद मां ख़बर ईंदा आलू त हाला जे तालिबुल मौला कॉलोनी में रहंदड़ डॉक्टर एजाज मेमून जे घर ते हथियारबंदन जी कहा। हथियारबंदन घर ते चढ़ाई दौरान घर में मौजूद घर भातिन खे यरगुमाल बणाए सख्त तशद्दुद जो निशानो बणायो। हथियारबंदन घर भातिन खे यरगुमाल बणाए खान मोबाइलूं फुर कंदे 16 साला नौजवान नारी आरादत बतूल उर्फ अशब मेमून खे हथियारनि जे ज़ोरत ते ज़बरदस्ती खणी फरार थी विया। वाक़े बाद अगवा थियल नारी अशब मेमून जे वालिदैन डॉक्टर एजाज मेमून संदसि घरवारी फौरी तौर हाला थाने ते पहुची वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। हाला पुलिस वाक़े जी फौरी इतलाह ते फौरी कार्रवाई कंदे इलाइक़े जी नाकाबंदी कराए छॾी। आख़िरी इतलाहनि ताईं अगवा थियल नारी जो को बि पतो न पइजी सघियो। वालिदैन सख़्त परेशान। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।